अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में मौके भलीकार माहिया फराशा सब पे रखने सर हेडलाइन ते कौमी असेंबली नए माली साल लाइ बजट की मंजूरी ॾेई छॾी आहे। ऐवान 481 अरब 86 करोड़ रुपयनि खां वधीक जे 35 ज़मीनी मुतालबनि की मंजूरी ॾिनी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुतालबा पेश कया। मुखालिफ़ धुर जे मुखालफ़त कौमी असेंबली FBR तरमीमी बिल की भी मंजूरी ॾेई छॾी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क के सियासी ऐं माशी फ़ाइदो ॾियण लाइ मुतहद थियणो पवंदो। वज़ीर आज़म सुठो कमु करे रहियो आहे, पर कुछ वज़ीर उन लाइ मुश्किलातूं पैदा करे रहिया आहिनि। कुछ वज़ीरनि जी सियासत सम्झ खां ॿाहिरि आहे। वज़ीर आज़म पंहिंजी टीम के कंट्रोल में रखी हिक वफ़ाक़ी वज़ीर बाहिर खे विसाइण बदिरां उन खे भड़काए रहियो आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नून लीग पंजाब में बल्दियाती इलेक्शन खां डिॼे थी। कराची में जेको बल्दियाती निज़ाम आहे उहो ज़रे लाहौर में आणियो। इस्लामाबाद में बल्दियाती निज़ाम आणे मेयर खे ख़ुद मुख्तार बणायो। नून लीग जे अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त एक्शन कमेटी तरफ़ां हड़ताल जे सॾ ॾियण जो मक़सदु आज़ाद कश्मीर में इलेक्शन रोकराइण आहे। धरणनि ऐं जथनि सां इलेक्शन नथी रोकराए सघिजे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त मुज़ाहिरीन रुगो रावलाकोट में धारणो हणी वेठल आहिनि। बाक़ी आज़ाद कश्मीर के कंहिं बि हंधि एहतजाज न आहे। एक्शन कमेटी जो मुहाजिरनि जूं 12 सीटूं ख़त्म करण जो मुतालबो आहे। ही उन मुतालबे ते मुज़फ़राबाद ते लश्करकशी करण चाहिनि था। क़ौमी असेंबली के स्पीकर पारां बैरिस्टर गोहर के ॻाल्हाइण जी इजाज़त ॾियण खां इनकार। अपोज़िशन जो एहतजाज गोड़। स्पीकर अयाज़ सादिक चयो आहे त ॿाहिरि वञी मुंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कयो त ॻाल्हाइण जी इजाज़त नथी मिले। अवां खे 15 खां 20 कलाक ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी। हिते 4 कलाक ॻाल्हाइण बाद ॿाहिरि वञी चओ था त ॻाल्हाइण जो मौक़ो नथा ॾियनि। पनु आकिल वेझो जवाबदारनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ गढ़ी कादर बख़्श में जवाबदारनि जी फायरिंग में नौजवान साबिर अली महर ज़ख़्मी नौजवान अस्पताल नियंदे रस्ते में दम ॾिनो। नऊं ॻोठ मां अगवा थियल हिंदू वापारी हरेश महेश्वरी जी बाज़ियाबीअ लाइ कुंडरीअ में मीरपुर ख़ास में मुज़ाहिरा। मीरपुर ख़ास मां हिंदू पंचायत तरफ़ां लक्ष्मण दास की अॻवाणी में प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो। कुंडरीअ में अमरीकन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धारणो हंयो वियो। मुज़ाहिरीन पारां 2 ॾींहं अॻु अगवा थी वियल वापारी जी बाज़ियाबीअ जो मुतालबो। नंगर पार्कर वेझो पोरियत जे 2 घरनि के बाहि औरत सड़ी ज़ख़्मी। ॻोठ कुआड़ा में पोरियत मानसिंह कूलीअ जी 2 कखावन झूपड़ियुनि के चुल्ह मां छिणग उथण सबबि बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख। 23 वरनि जी हीरी ज़ाल मानसिंह कूली सड़ी सख़्त ज़ख़्मी।